अस्सलाम वालेकुम अमर सोपिया फास्ट न्यूज़ मां साजिद कोराई खबर शामिल कंदासीं। जाती मत दीवाना शुगर मिल जो केमिकल सिम नाले वसीले निकाल करण खिलाफ गोठाणन जो एहतजाज। यूनियन काउंसिल शाहपुर जे रवासिन अवामी तहरीक जे अगवान मुजाहिद मलियो समाजी अगवान वफा गुलाम हुसैन शाह जी अगवाणी में जाती बीरपुर बेठर रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि शेर अली शाह, कासिम मल्हा, रब नवाज़ हेंगेरो ऐं ॿियनि चयो त दीवाना शुगर मिल इंतजामिया जी अवाम दुश्मन पॉलिसी सबब गुज़िरियल 20 सालनि खां गंदो केमिकल सिम नाले वसीले निकाल कयो पियो वञे। गंदे बदबूदार केमिकल सबब हज़ारे एकड़ ज़मीन गैराबाद थी चुकी आहे ऐं काफ़ी चौपायो माल भी मरी चुको आहे। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त दीवाना शुगर मिल जे गंदे बदबूदार केमिकल खे बंद करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। खबर शामिल कंदासीं। जरवार मत जरवार वेझो ॻोठ जिंदू बोज़दार जे रवासिन जो बुनियादी सहूलतूं न मिलण करे चूंडियल नुमाइंदनि इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। गोठाणनि हाजी गुलाम रसूल बोज़दार, अकरम अली बोज़दार, काशिद अली बोज़दार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चूंडियल नुमाइंदा पंहिंजे मक़सदनि खे हासिल करण लाइ वॾियूं दवाऊं करे वोट वठी वञनि था पर वापसि नथा अचनि। एहतजाज कंदड़नि ॿुधायो त असां वटि बुनियादी सहूलतूं मुयसर नाहिनि। पाणी ज़हरीलो आहे जेको पाणी इस्तेमाल करण ते हेपेटाइटिस जहिड़े मूज़ी मर्ज़ जनम वरितो आहे। रोड रस्ता भी ख़राब हालत में आहिनि। उन्हनि ख़दशो ज़ाहिर कंदे वधीक ॿुधायो त काफ़ी दफ़ा मरमती बिल पास कराया विया आहिनि पर रोड जो कमु मरमती न थी सघियो आहे। एहतजाज कंदड़नि वज़ीर आला सिंध वफ़ाक़ हुकूमत DC घोटकीअ खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द बुनियादी मसइलनि खे हल करे बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। खबर शामिल कंदासीं। सिजावल मत DC सिजावल मोहम्मद इस्माइल मेमन जी ज़ेरे निगरानीअ में अहम मीटिंग। कोरोना वायरस सबब दरगाह शाह यकीक जो सालियानो उर्स मुबारक गणजातल मुदे ताईं मुलतवी कयो वियो आहे। सिंध जे मशहूर दरगाह शाह यकीक जलाली बाबा जो उर्स मुबारक 29 फरवरी ते थियणो हुयो जेको कोरोना वायरस सबब मेलो मुलतवी कयो वियो आहे। होॾां मेले जूं तयारियूं पिणु ज़ोरो शोर सां जारी हुयूं। अदावतनि जो सिलसिलो पिणु हो। ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंदनि जो अचण जो सिलसिलो जारी आहे। मेले जे मुलतवी थियण वारी ख़बर ॿुधण ते ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंदनि में मायूसी पिणु छाइयल आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट